अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, बरसातिन के हवाले से तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 31 जुलाई ते कहिड़े कहिड़े इलाइक़नि में बरसात थींदी। मां आहियां शाहिद खुसरो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो असांजो हीउ वीडियो त अॻिते बि शेयर करे छॾियो, जीअं हर कंहिंखे मौसम जी अपडेट मिलंदी रहे। को रस्ते में आहे, को काथे वञी रहियो आहे त उनखे ख़बर पवे त मौसम किथे ख़ुश्क आहे, किथे बरसाति हली रही आहे, सभिनी खे ख़बर पवे। हीउ वीडियो हींअर ई शेयर करे छॾियो ऐं अॻिते तफ़सील तव्हांखे ॿुधायूं था त सिंध में अॼु 31 जुलाई ते कहिड़े इलाइक़नि में बरसाति हलंदी। पहिरीं ॻाल्हि दोस्तों तव्हांखे ॿुधायूं, मग़रबी सिंध में जेको आहे बरसाति जो वॾो इम्कान थोरो घणो आहे। ऐं जेको आहे उअं त पंजाब में बि अॼु 31 जुलाई ते इम्कान आहे, लेकिन असां सिंध जी अपडेट ॾींदासीं, छो त यूट्यूब ते या फेसबुक ते किथे बि सिंध जी ख़ासि मौसम जी अपडेट नाहे ॾिनी वेंदी। ख़ासि करे पंजाब ऐं बलूचिस्तान कश्मीर जे इलाइक़नि सां अपडेट ॾिनी वेंदी आहे। लेकिन तव्हांजे लाइ असां इन जे लाइ अपडेट ॾींदा आहियूं तव्हांखे त सिंध जा जेकी बि आवाम आहे उन्हनि खे ख़बर पवे त बरसाति किथे थियण वारी आहे। दोस्तों सखर, लाड़काणो, वाई पांधी जे इलाइक़नि ऐं मग़रबी सिंध जे इलाइक़नि कराची में बि अॼु बरसाति जो थोरो थोरो इम्कान आहे, मतिलबु हल्को फुल्को किथे किथे बरसाति थी सघे थी। बाक़ी जेका ॿिया इलाइक़ा आहिनि उहो बरसाति खां महफ़ूज़ रहंदा। ऐं अॻे अगस्त जे महीने में बि वरी मॉनसून जूं बरसातूं शुरू थियण वारियूं आहिनि। 3 अगस्त खां पोइ आहिस्ता आहिस्ता पंजाब, कश्मीर यानी वरी बाद में सिंध में बि बरसातूं शुरू थींदियूं। उनजो बि शेड्यूल अचण वारो आहे, उहा बि अपडेट तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं। महिरबानी करे हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो, लाइक बि ऐं फॉलो बि ज़रूरु कजो चैनल ऐं फेसबुक पेज खे। असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा।